तोबा तोबा मुझा मालिक रहम कर पांजे महबूब जे सदके असां गुनाहगार ऐबदार बंदा आहियूं मुझा मौला इन पंहिंजे महबूब जे सदके असां ते रहम कर मुझे इन बचड़न ते रहम कर मुझा मौला इन बरसात का बचा ही बरसात ना है आफत है आफत मुझा मालिक असां का एतरी आजमाइश न वट मुझा मौला असां गुनाहगार माण्हू आहियूं गुनाहगार बंदा आहियूं बचा अल्लाह खैर कंदो मुझा बचड़ा अल्लाह खैर कंदो अल्लाह बचाईंदो माल वियो मिल्कियत वही अन्न वियो अल्लाह खैर कंदो मुझा मिंट बचड़ा है पकड़ मुझा मालिक राम कर असांखे इन आफत खां बचा मुझा मौला असांखे इन शुक्र थी मुझा मौला सुख ते पुगायूं मुझा मौला शुक्र आहे तुंहिंजो भुख लॻी मानी ना खाधी आ बच्चा अल्लाह ॾींदो अल्लाह मानी ॾींदो बच्चा जुती रख बाबा शाय वठी दे भुख लॻी आ शाय बच्चा वठूं था शाय लई आ थोड़ो हेठ ही घर के अमीर जो लगे थो हालत इन अमीर का कुछ घुरूं था चो बचड़ा ही दर खड़कायूं था अल्लाह भलाई कंदो साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हथ परे कर एडी धप ढूंढ दो केरो साहब मिस्कीन माण्हू आहियूं साहब बरसात बोद असांजा घर तबाह करे वई जेको माल मिल्कियत हुयो उहो बि ख़तम थी वियो साहब साह जो ज़रूरो खणी हिते पहुता आहियूं असांखे रहण जे लाइ जॻह ॾियो साहब हिते कोई यतीम खानो जो मां तव्हांखे रहण जी जॻह ॾियां हली तो छिकल गुम कर साहब खुदा के मनोला तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे मालिक तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे असां मिस्कीननि जी मदद कयो साहब काॾे वेंदासीं हल हल धप ॾिस भेणा तूं त बीमार कंदे असांखे साहब पहिरें पवां थो बचड़नि खे वठी हा दादा हल साहब ॿाहिनि खे ॾिसो असां काॾे वेंदासीं साहब असांजी मदद कयो काॾे वञी वञ हे मां नंढड़ा नंढड़ा बचड़ा खणी काॾे वठी वञा साहब असांखे ॿ टे ॾींहं असांखे हल हल टियों ॾींहं मानी बि न खाधी आहे मुंहिंजे बचड़नि साहब खुदा जे वास्ते मानी ते ॾियो मानी मां पंहिंजे बचड़नि खे खारायां केस न आहे असां पाण मानी न पटाया तो काढो न वञ कर साहब मुंहिंजा बचड़ा बुख मरी वेंदा वञ बाबा वञ मालिक तुझे जान में कोई सखी न तो मिले मिस्कीन जी जेको मदद करे उदासी की हद से गुजर कर तो देखो हलो बचड़ा अल्लाह मालिक आ जई पैदा कयो आ वो सब कुछ ॾींदो इंसान जे हथ में कुछ न बरसात हली पई अल्लाह खैर करे बरसात एॾे वण जे या अल्लाह राम कजाए मुझा मालिक महबूब जे सदके इन बरसात के मत इन बरसात तबाही ॾेई छॾियण मुझा मालिक हर शइ तबाह थी वई बचड़ा घणी मां हिते छोड़ो आहियां बाबा सी लगे तो अल्लाह अल्लाह खैर कंदो बचड़ा अल्लाह खैर कंदो हे पुट वेड़े वियो बचड़ा लूसी छो था रहनि कि वण जे हेठां मींहं में वेठा आहिनि पुछूं साईं छा मसइलो आहे बाबा छा मसइलो आहे छो था रहियो केरु आहियो छा आहे छा ॻाल्हि आहे बोने बरसात जल रही है मुझे घर हुयो वो सजो तबाह थी वियो हौसलो कयो हौसलो जेके माल मिल्के थी उहा बि हली वई हिकिड़ो साह खणी हिते पुॻा आहियूं न घर न असां वटि कमानी आहे जो कायो
टियों ॾींहं बचड़ा बि बुख था वठनि। हौसलो कयो अल्लाह भलाई कंदो, अल्लाह साईं ख़ैर कंदो। तव्हां हलो मुंहिंजे घर हलो, मां सां गॾु रहो। इंसान जे कमु ईंदो आहे बाबा। तव्हां हलो, हे सौदो मां पंहिंजे लाइ वरितो आहे। असां ज़ाल मुड़ुसु आहियूं, पर पाण सभु गॾिजी रहूं था, गॾिजी खायूं था, जेतिरे ताईं मालिक भलाई करे। उथो नंढड़नि खे वठो, उथो। अमीर आहियो था। बसि बाबा मां बि मिसकिन आहियां, पर हाणे इंसान जे ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे न बाबा साईं। वाह मालिक वाह, वाह मालिक वाह। अॼु हिकिड़ो अमीर असांखे धिका ॾे, घरां कढी छॾियो हिकु ग़रीब जी दिलि ॾिस। पाण मिसकिन आहे, सोतो राशन जो अलाए किथां वठी वरी बि असांखे पंहिंजे घर में जॻह ॾे थो। वाह मुंहिंजा मालिक वाह, मुंहिंजा मालिक वाह। उथो बाबा हलो बचड़ा हलो। अचो बाबा अचो।